नासिम बदीन जी फिरसन औरत गुलज़ारा टालपुर पारां पुलिस जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। कटड़ा पुलिस 1 साल गुज़रण बावजूद गुलज़ारा टालपुर जे अकेले पुट जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम आहे। इन हवाले सां वधीक मां ॾिसूं था अलीमा मछाणी जी हीअ रिपोर्ट। कटड़ प्रेस क्लब हिन वक्त ऐवान सहाफ़त बदीन अॻियां सरापा एहतजाज मुसलसिल हिते ऐवान सहाफ़त अॻियां अलामती बुख हड़ताल ते मौजूद आहे। छे वधीक संदसि छा चवण आहे? मुंहिंजो बच्चो क़त्ल कयो अथनि, असांखे का ख़बर कान हुई, असांखे का ख़बर कान हुई। हिन पंहिंजे लिख में राति जो कमु कयो आहे। न जहिड़ो न जहिड़ो न का ख़बर हुई। संगत में वठी वेंदा हुआ, कमु कराईंदा, धंधा कराईंदा। मूं नाला ॾिना, नाला कंहिंखे ॾिना आहे? नाला हर मीडिया ते ॾिना अथनि, पुलिस खे ॾिना अथनि, थाणे ते ॾिनासीं। एसपी वटि असां नाला खया 4 महीना एसपी खे घुरायो, एसपी ते नाला खया आहिनि। एसपी त इहे आहिनि, नंबर बि चयो त इहे ई आहिनि। असां चयो हा बदी आऊं चवां थी मुंहिंजे कातल वठी जा इहे ई आहिनि। को बि कोन आयो आहे। हेतिरा ॾींहं मूंखे थींदा आहिनि हिते 15-16 ॾींहं बदीन में थिया 4 महीना मूं कढण में को बि असां वटि न आयो। ऑफिसर खां आयो आहे मूं वटि मटे उहे टालपुर असांजा आहिनि, टालपुर पाड़े जा आहिनि। उहे चङा मुड़ुस ॻोठ जा आहिनि। असां पुलिस वारो सरफराज़ आहे, हुनजो पीउ मीर बचायो, इहो आज़म मीर मोहम्मद, हुनजी घटी जे अंदरां घटी जे ॿाहिरां विच ते असांखे रत मिली। इहो त मूंखे गिरफ़्तार थियनि, मुंहिंजो कातल मुंहिंजे बचे जो ज़ाहिर थियनि। जेसीं ज़ाहिर न थींदा कातल जो गिरफ़्तार थियनि। मुंहिंजो बच्चो कुटो अथनि, मुंहिंजो नौजवान बच्चो मुंहिंजो कुटो अथनि, मुंहिंजो कमाईंदड़ बच्चो। कहिड़े सुबुह हालनि में आया। IG सिंधु, DIG हैदराबाद समेत SSP बदीन खां मुतालबो कंदे घुर कई त साणे इंसाफ़ करे संदसि पुट जे कातलनि खे फौरी गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।